मेठियाणी में उल्टी जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। उल्टी सबबि हिकु ॾींहं में ॿ ॿारियूं फौत थी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। मेठियाणी में उल्टी जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। उल्टी सबबि हिकु ॾींहं में ॿ ॿारियूं फौत थी वयूं आहिनि। ॻोठ राज़ी ख़ान चांडियो में 2 सालनि जी आसिया धीअ जिनसार ऐं 5 सालनि जी मुस्कान धीअ मुबीन चांडियो फौत थी वयूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे। मेठियाणी में उल्टी जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। हिकु ॾींहं में 2 ॿारियूं फौत थी वयूं आहिनि। ॻोठ राज़ी ख़ान चांडियो में 2 सालनि जी आसिया धीअ जिनसार ऐं 5 सालनि जी मुस्कान धीअ मुबीन चांडियो फौत थी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। मेठियाणी खां जिते उल्टी जी बीमारी वबाई सूरत इख्तियार कई वई आहे। हिकु ॾींहं में 2 ॿारियूं फौत थी वयूं आहिनि। ॻोठ राज़ी ख़ान चांडियो में 2 सालनि जी आसिया धीअ जिनसार ऐं 5 सालनि जी मुस्कान धीअ मुबीन चांडियो फौत थी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। नाज़रीन मेठियाणी में उल्टी जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। उल्टी सबबि हिकु ॾींहं में 2 ॿारियूं फौत थी वयूं आहिनि। जॾहिं त ॻोठ राज़ी ख़ान चांडियो में 2 सालनि जी आसिया धीअ जिनसार ऐं 5 सालनि जी मुस्कान धीअ मुबीन चांडियो फौत थी वयूं आहिनि।